में ॻाल्हि कंदासीं मुमताज़ मौलाई शाइर भलो हुयो, लेकिन जॾहिं फ़नकार थियो त घणा कहिड़ा फ़नकार सिंध में बेरोज़गार थिया मुमताज़ मौलाई जे करे। दोस्तो, मुमताज़ मौलाई तव्हांखे ख़बर आहे त हींअर 2025 में सिंध जो किंग जो ख़िताब उनखे मिलियल आहे ऐं उन खां अलावा गवर्नर हाउस ऐं ॿिया जेके एम उहिदा आहिनि उन्हनि जे तरफ़ां मुमताज़ मौलाई खे इनामात बि मिलियल आहिनि ऐं उन खां अलावा ॿिया बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। त दोस्तो, मुमताज़ मौलाई जॾहिं फ़नकार थियो, सिंध में पॉपुलर थियो, त खोड़ सारा फ़नकार जेके बेरोज़गार थिया उन्हनि जी कहाणी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त उहे कहिड़ा फ़नकार आहिनि। त दोस्तो, सभ खां फ़हिरिस्त में पहिरों नंबर जेको फ़नकार आहे उहो आहे शमन अली मीराली। दोस्तो, शमन अली मीराली पंहिंजे दौर जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो, लेकिन जॾहिं मुमताज़ मौलाई शाइरी छॾे करे पंहिंजे गीतनि जी तरफ़ आयो ऐं कलामनि जी तरफ़ आयो त पोइ हिननि फ़नकार बेरोज़गार थी विया। मुमताज़ मौलाई थियो या मुमताज़ लाशारी थियो या शमन अली मीराली थियो या ॿिया जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु जेको आहे सो कंहिं बि प्रोग्राम में तक़रीबन कोन पियो घुरायो वञे। सभई हींअर सॼे सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में मुमताज़ मौलाई जी धूम लॻी पई आहे। दोस्तो, मुमताज़ मौलाई सिंधीअ में त खोड़ सारा गीत ॻाया, लेकिन 7 ज़बाननि में बि मुमताज़ मौलाई गीत ॻाया। तंहिंमें बरोचकी बि आहे ऐं उर्दू ज़बान में बि आहे, सिराइकी ज़बान बि आहे ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ ज़बाननि में मुमताज़ मौलाई पंहिंजा गीत ॻाए ऐं जेको आहे सिंध वासियुनि खे ॿुधाया। हालांकि मुमताज़ मौलाई शाइर तमामु भलो हुयो, लेकिन मुमताज़ मौलाई जो तमामु माण्हुनि क़दुरु न कयो ऐं जेके फ़नकार हुया उहे बि मुमताज़ मौलाई खे ब्लैकमेल कंदा हुया। केरु उन जी शाइरी ॻाइण जे लाइ तयारु न हुयो ऐं उन खां अलावा वरी शाइरीअ में विच में कट करे मुमताज़ मौलाई जो नालो कढे वरी ॿियनि शाइरनि जा नाला उते एड पिया कनि। त इन जे करे मुमताज़ मौलाई खे तमामु घणो गुस्सो पियो अचे त बणा शाइरी मुंहिंजी महिनत मूं कई, राति ॾींहुं करे लिखियो हिनखे, त वरी मुंहिंजो नालो कटे वरी ॿियनि जा नाला हिन में शामिलु कया विया। पोइ इन जे करे ऐं उन खां अलावा निघत नाज़ बि तमामु घणो ज़रियो हुयो मुमताज़ मौलाई खे फ़नकार करण में। छाजे करे जो मुमताज़ मौलाई जॾहिं पहिरियां गीत पंहिंजा निघत नाज़ खे ॾिना, तमामु बहितरीनु गीत लिखी ॾिनई शाइरीअ जे तौर में, लेकिन निघत नाज़ बि मुमताज़ मौलाई खां धोखो करे वई हली। त पोइ मुमताज़ मौलाई खे जॾहिं इश्क जी चोट लॻी त पोइ मुमताज़ मौलाई फ़नकार थी वियो। दोस्तो, सिंध जो मुमताज़ मौलाई तमामु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं मुमताज़ मौलाई जा अॼु ताईं बि गीत सिंध बल्कि पूरे पंजाब में पाकिस्तान में ॿुधिया पिया वञनि ऐं खोड़ सारा फ़नकार मुमताज़ मौलाई जे करे बेरोज़गार बि थी विया आहिनि। त दोस्तो, मुमताज़ मौलाई चांडियनि जी हिकु हिस्ट्री आहे सिंध में। जेके बि चांडिया फ़नकार थिया तक़रीबन हड़ई पॉपुलर थिया सिंध में ऐं तमामु घणी उन्हनि इज़त ऐं शोहरत कमाई। वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में।